सांगड़ में शहरी रोडन ते निकिरी आया। प्रेस क्लब 12 अब्दुल गफ़ार निज़ामानी जी अॻुवाणी में शहरियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि चयो त मुल्क में एतिरी त महांगाई कई वई आहे जो माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त साईं असां अपील कंदासीं खुदारा जेका महांगाई जो बम किरायो आहे हुन में नाहिल वफ़ाक़ी हुकूमत बि आहे, नाहिल सिंध हुकूमत बि आहे। छो त अटे जो रेट सिंध हुकूमत जो आहे, जेकॾहिं खंडु आहे, दाल आहे, हर शइ महांगी आहे। जेको असां एहतिजाज करण जो मक़सदु आहे उहो इहो आहे त वधंदड़ महांगाई असां वफ़ाक़ त साईं वारी ॻाल्हि वांगुरु त नाहिल आहे, पर जेका सिंध गवर्नमेंट आहे असांजो तव्हां सिंध में ॾिसंदो को बि इदारो ऑफिसर घणो करे त ऑफिस में कोन हूंदो, जॾहिं आयो हूंदो त गहरी निंड में सुतो पियो हूंदो। हर शइ डबल महांगी थी वई आहे। चांवर महांगा आहिनि, घी महांगो आहे, का शइ सस्ती न आहे। अॻुवाणनि जो चवणो त महांगाई एतिरी कई वई आहे जो माण्हू बुखूं कटण ते मजबूर आहिनि। कैमरामैन आबिद अली सां गॾु अंजुम आफ्ताब, सिंध टीवी न्यूज़, सांगड़।